बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं दानिश अहमद सलाह पब्लिक हाई स्कूल जी क्लास 7 जो शागिर्द आहियां। मानवार से अस्सलाम वालेकुम। मुंहिंजी दां ऐं कूक आहे त ॾियो बाडर शहर खे तालके जो दर्जो ॾियो। जीअं त असांजो ही सूंह शहर बाडर जंहिंखे अॼु खंडर बणायो वियो आहे, जंहिंजी सूंह खे बिगाड़ियो वियो आहे, विख ते खॾूं ऐं खोबा ऐं रस्ता टुकड़ा टुकड़ा कया विया आहिनि। जनता असांजे कंहिं बि ॿार जो, असांजे कंहिं बि भेण भाउ जो ऐं असांजे कंहिं बि शागिर्दनि जो गुज़रण ॾुखियो थी पियो आहे। साईं मुंहिंजा बाडर जिन क़दीमी ऐं तारीख़ी शहर खे एतिरो त बिगाड़ियो वियो आहे जो हिकु मज़दूर ऐं मिनतकश जी फीकश आमदनी काटो ॿुड़ी टे वरी बची आहे, जंहिंसां हुनजो घर हलाइण, ॿारनि जी तालीम ऐं सिहत ॾुखी थी पई आहे। इहो इन करे थियो आहे जो ऐवाननि में वेठल सियासती दालनि जो ज़री ऐं मुआशी पॉलिसियूं माण्हुनि खे मौत जे मुंहं में वठी वञनि थियूं। साईं मुंहिंजा बाडर शहर आबादी ऐं एराज़ी जे लिहाज़ खां तमामु वॾो ऐं तारीख़ी शहर आहे। हिन जी सूंह बाग जे चमन जहिड़ी हुई, जिते राबेल बि हुआ त गुलाब बि हुआ, पवल जा गुल बि हुआ त सूसन संबुल ऐं लाला बि हुआ। साईं मुंहिंजा बाडर जी मैशत खे बचाइणो अथव, बाडर जे वापार खे सखारो बणाइणो अथव, महिनत मज़दूर ऐं मिनतकश खे अटो लटो ऐं अजो ॾियणो अथव त जेको असांजो बुनियादी हक़ आहे। बाडर खे तालको करार ॾिनो वञे। लतीफ़ जे कौल मुताबिक़ वखर सो विहाए जो पई पुराणो न थिए, वखर सो वहाए जो पई पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो न थिए ज़ाए, साका हड़ हलाया गह जी जग में वस।